बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम पहिरों टाइम खणी आऊं जो मेज़बान अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असांजो अॼोको प्रोग्राम में जेके महिमान आहिनि उहो सिंध जे वॾे वज़ीर जा जेलनि बाबति सलाहकार आहिनि। अॻ में पाण MNA बि रहिया आहिनि ऐं उन्हनि खां अलावा जेकबाबाद जो जेकॾहिं चइजे त पॉलिटिकल सेंटर उन्हनि जी शख़्सियत खे जेकॾहिं चइजे त उहो बि ग़लति न हूंदो। हिते माण्हुनि खे ईज़ी अप्रोच जेको सियासतदान हूंदो आहे उहो हिकिड़ो ई हूंदो आहे, उहो सदाईं उनजो मिलण बि साझो हूंदो आहे माण्हुनि खे, ऐं माण्हुनि जो उनखे कमु चवण बि ॾाढो साझो हूंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं त माण्हू खेसि एतिरो तंग करे छॾींदा आहिनि जो खेसि आराम लाइ बि टाइम कोन मिलंदो आहे। मां घणो टाइम न वठंदुसि इन्हनि हरू भरू जी ॻाल्हियुनि में। असां सां गॾु आहिनि मीर एजाज़ हुसैन जखरणी साहिबु। उन सां ॻाल्हि ॿोल कंदे कोशिशि कंदासीं त कुझु मसइलनि खे वाज़िया करे सघिजे। मीर साहिबु तव्हांखे प्रोग्राम भली कर। थैंक यू अज़हर। मीर साहिबु, बलदियाती इलेक्शन थी, उन में टर्न आउट छो एॾो पुअर रहियो? ॾिसो, हिकिड़ी त गर्मी आहे, ॾाढी गर्मी आहे जून में अक्सर असांजा माण्हू जेका बाद छॾे वेंदा आहिनि, जंहिं नमूने जी लोड शेडिंग हले थी, बिजली तमामु घटि आहे ऐं माण्हू कोशिशि कंदा आहिनि, काफ़ी माण्हू हेॾे कोटिया ॾे कलाक ॾे एॾे निकिरी वेंदा आहिनि। लेकिन उनजे बावजूद बि मां सम्झां थो 30-35% पोइ बि आहे जेको जेका बाज़ लिहाज़ ख़राबु न आहे। पर ईअं बल्दियात में यूजली हर इलेक्शन में बल्दियात में टर्न आउट जनरल इलेक्शन खां वधीक सुठी थींदी आहे, छोकी घर घर में उम्मीदवार बीठो हूंदो आहे, माण्हू कढंदा आहिनि, सवारियूं पंहिंजो अरेंज करे माण्हुनि खे कढंदा आहिनि। जनरल इलेक्शन में इहो सॼो कुझु कैंडिडेट्स खे पाण करिणो पवंदो आहे, पर इन में छोकी इलाही सारा कैंडिडेट्स हूंदा आहिनि, हर पाड़े में कैंडिडेट्स हूंदा आहिनि, हिकु कैंडिडेट्स न हूंदा आहिनि, हर पाड़े में 5-7 उम्मीदवार बीहंदा आहिनि। कंहिंखे पार्टी टिकट हूंदी आहे, कोई आज़ादु बीहंदा आहिनि, कोई मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे तरफ़ां बीहंदा आहिनि, त कोई सिविल सोसाइटी जो माण्हू बीह रहंदो आहे। त इन हवाले सां त टर्न आउट वधीक थींदी आहे। मां सम्झां थो गर्मी ख़ासि वजह जंहिंजे करे टर्न आउट घटि। ज़िले जूं ओवरऑल 438 खनि सीटूं आहिनि सभिनी कंपोनेंट में, वार्ड्स ते ज़िले कौंसिल जा ओवरऑल। तव्हां जन जन खे टिकटूं ॾिनियूं आहिनि, काउंसलर समेत, म्यूनिसिपल या टाउन कमेटीज़ या ज़िले कौंसिल या यूसीज़ में, तव्हां मुतमिन हो सही माण्हुनि खे टिकट ॾींदो? ॾिसो, मुतमिन कोई बि न हूंदो आहे, मुतमिन त माण्हू अलाह जी ज़ात खां बि न हूंदा आहिनि, पर चवण जो मतिलबु आहे असां कोशिशि कई आहे त असांजो हिकिड़ो जमहूरी तरीक़ो आहे, हिकिड़ो बोर्ड ठहंदो आहे, उन जा मेंबर्स हूंदा आहिनि, उहे वेही करे जेके कैंडिडेट्स अप्लाई कंदा आहिनि, हिकिड़ी एप्लीकेशन ॾींदा आहिनि, वरी उन्हनि कैंडिडेट्स खे घुरायो वेंदो आहे, बोर्ड उनजो इंटरव्यू कंदो आहे। ॾिस, असां UCN में जेको तमामु सही फ़ैसिला बि कया आहिनि। ऐं तव्हांखे इहो ॿुधायां, इहो जेकाबा जो सिंध में रिकॉर्ड हूंदो, असां 44 UCs मां 23 UCs अनअपोज़ खटियूं आहिनि। 23 UCs किथे बि न आहिनि जंहिंमें असां तक़रीबन उहो सिर्फ़ु उन में न आहे त ज़िले कौंसिल जो मेंबर खटियो आहे, टोटल पैनल खटे आया आहियूं। इहो तमामु सुठो 55+ आहे, 55+ रिज़ल्ट आहे जेके खटे आया आहियूं। टेक्निकली त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन थी वियो। अच्छा, उनखां पोइ वार्डन में छा हूंदो आहे? वार्डन में ॾाढो मसइलो हूंदो आहे असां लाइ। हाणे जीअं सिटी जा 31 वार्ड आहिनि, 31 वार्ड में असां वटि हर वार्ड ते 3-4 उम्मीदवारनि दरख़्वास्तूं ॾिनियूं, हर वार्ड ते। टिकट वार्ड में हिकिड़ी ॾेई सघूं था न, उन में असां कोशिशि कयोसीं त जंहिंजो पार्टी सां लॉयल्टी हुजे, कोशिशि कयोसीं जंहिंजो उन पाड़े में सुठो असर रसूख़ हुजे, 2-3 कंपोनेंटनि खे गॾु करे कोशिशि कयोसीं त उनखे टिकट ॾिनो। उन में कोशिशि कईसीं 80-85% फ़ैसिला सही थिया आहिनि, पर कुझु ग़लति फ़ैसिला बि थी वेंदा आहिनि। इहो जमहूरी अमल में इहो वॾी ॻाल्हि न आहे। पर मां तव्हांखे इहो ॿुधायां, जीअं UCs में असां इहो खटिया आहिनि। इन खां अलावा असां वटि 3 टाउन कमेटीज़ आहिनि, गढ़ीखेरो टाउन कमेटी, सोराब खान सरकी टाउन कमेटी, मीरपुर बड़ो टाउन कमेटी। इहे 3 असां बग़ैर मुक़ाबले खटे आहिनि। ऐं पहिरियों दफ़ो थियो आहे जेकाबाद शहर में कॾहिं बि लोकल बॉडीज़ में कोई बि माण्हू अनअपोज़ न थींदो आहे। म्यूनिसिपल कमेटीज़ जी ॻाल्हि थो कयां, हिन दफ़े असांजे 31 वार्डनि में 2 म्यूनिसिपल कमेटी जा मेंबर बग़ैर मुक़ाबले थिया आहिनि। हिकिड़ो
अब्बास खान दिखरानी जी। रहीम शाह ये ॿई बग़ैर मुक़ाबले थियनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जमहूरी पार्टी आहे। जमहूरी पार्टी माना पब्लिक जे मुफ़ादनि खे तरजीह ॾींदी आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब चयो त ताक़त जो सरचश्मो अवाम आहे। हिते पार्टी सां लायल हुजण खां अलावा शहरनि सां तव्हांजी गॾिजाणियूं थियूं, शहरनि सां मिलियो या शहरनि खे सां का जनरल गॾिजाणी करे का उनखे एतमाद में वरितो वियो? तव्हांजा कहिड़ा कहिड़ा मेंबर आहिनि? हर महले सां मीटिंग या अहिड़े क़िस्म जी अमल को गुज़रियो जमहूरी तरीक़े सां? ॾिसो बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कयो आहे। इहो कमु मां पंहिंजे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट खे चयुमि त उहो पाड़े पाड़े शहरियुनि सां मिले, कुझु इंडिविजुअल मोतबरनि सां मिलियो, कुझु इंडिविजुअल मोतबरनि सां मां पाण मिलियुमि ऐं कुझु दोस्तनि यारनि खे, छोकी मूंखे रिस्पॉन्सिबिलिटी घणी डिवीज़न जो हुयो। कॾहिं कश्मीर पियो वञा, कॾहिं कंबर शहदादपुर पियो वञा, कॾहिं लाड़काने पियो वञा, उतां जी बि रिस्पॉन्सिबिलिटी हुई, कॾहिं शिकारपुर में पियो वञा। त कोशिशि मां कई, कुझु दोस्तनि खे सलाह सलूह जे लाइ मां उन्हनि खे अर्ज़ु कयुमि त मुंहिंजे जाइ ते अची वञनि, उन्हनि सां मां जाइ ते पंहिंजे जाइ ते वेही उन्हनि सां सलाह मशवरा कया आहिनि। ऐं ॿियो जीअं तव्हांखे ख़बर आहे, एज़ अ मिनिस्टर मां सफ़ा हुन में वञी नथो सघां ओपन कंहिंजे लाइ, पर मां इहो ज़रूरु कयो आहे त पंहिंजे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट खे इहो चयो आहे त उहो सॼो कुझु करे रिपोर्ट ॾे जिते जिते मूंखे करणो, छोकी मां इंतिखाबी अमल खां पाण खे हुन में परे रखियो आहे। बाक़ी डिवीज़न जे हवाले सां जेके फ़ैसिला करणा आहिनि उहो त ज़रूरु कया। मीर साहिबु ॾिसो, तव्हांखे इलेक्शन में मदाख़लत करण जे लाइ रोकियो वियो आहे, तव्हांखे वर्क करण जे लाइ रोकियो वियो आहे, तव्हांखे असर रसूख़ इस्तेमालु करण जे लाइ रोकियो वियो आहे। तव्हां हिते माण्हू तव्हांजे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ते ओतिरो वेसाह नथा करनि जेतिरो माण्हुनि खे तव्हां ते वेसाह आहे। तव्हां ईअं छाजे करे न कयो? तव्हांखे कहिड़ी मजबूरी पेश आई जो शहर जा हर हिकु सॼे इलाइक़नि मां नोटेबल्स घुराए पंहिंजे बंगले ते हिकिड़ी इलेक्शन को प्री इलेक्शन कुझु उहा का गॾिजाणी कयो आहे या उन्हनि सां को मशावरत कयो आहे? मिलियो आहे, मुख़्तलिफ़ इंडिविजुअल सां मिलिया, हिते ई न मिलियो आहे, बल्कि कुझु दोस्तनि खे मां तकलीफ़ ॾिनी। छा तकलीफ़ ॾिनो? पाण मां ॾे हलिया आहियां, कराची बि हलिया आहियां, कराची में बि मां उन्हनि सां मीटिंगूं कयूं। ईअं फ़ैसिलो करे बि न सघूं असां। भला अॻूणे काउंसलरनि खे बि तव्हां टिकेट्स ॾिनियूं आहिनि, उन्हनि जी कारकर्दगी भली या उन्हनि जी साख सुठी आहे? ॾिसो, ॿ टे शयूं ॾिसबियूं आहिनि। हिकिड़ो त ज़ाहिर आहे मां हिकिड़ो घोड़ो पंहिंजो लाहींदुमि, ॾिसंदुमि त विनेबल आहे न आहे, विनेबल विनिंग पोज़ीशन में न आहे त उन खे बि कंसीडर कबो आहे, लॉयलिटी खे बि कंसीडर कबो आहे, उतां जी रेपुटेशन खे बि कंसीडर कबो आहे न। टे चारि कंपोनेंट्स गॾु करे पोइ फ़ैसिलो कबो आहे। हाणे कुझु अहिड़ा आहिनि जेके पार्टी जे टिकेट ते अॻु में खटिया, पार्टी सां बीठा रहिया, पार्टी न छॾियुनि, कोई बि प्रेशर आयो पार्टी सां बीठा रहिया, त उनखे तरजीह ॾियणु खपेनि, उन्हनि खे तरजीह ॾिनसीं। पब्लिकेबल डिलीवर करनि या न करनि पार्टी में आहिनि। पहिरियों कमु पब्लिक खे डिलीवर कंदा त पब्लिक खे छा डिलीवर कयो? डिलीवर त पोइ रिज़ल्ट काॾो खटे सघंदा, पोइ त पब्लिक हिननि खे अॼु वाइको करे छॾंदी। मीर साहिबु, भला तव्हां हाणे माण्हुनि खां वोट घुरियो, तव्हां मीन्स तव्हांजी पार्टी या तव्हांजा जेके उमेदवार बीठा, तव्हां पंहिंजी कारकर्दगी ते वोट घुरियो, तव्हां पंहिंजे तालुक ते वोट घुरियो या तव्हां शहीदनि जी पार्टी शहीदनि जो हवालो ॾेई वोट घुरियो? ॾिसो, तव्हां हर शइ खे चवंदा न, ज़ाहिर आहे पहिरीं ॻाल्हि इहा त पाकिस्तान पीपल्स पार्टी कंहिंजी पार्टी आहे? शहीदनि जी पार्टी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मंशूर छा आहे? पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मंशूर आहे कि ग़रीबनि जी ख़िदमत करनि, ग़रीबनि जा हक़ ॾियारनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मतिलबु छा आहे कि जमहूरियत खे स्ट्रॉन्ग करणु। जमहूरियत जे लाइ जेतिरी कुर्बानी पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनी आहे, को बि पार्टी ॾेई नथो सघे। मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, मुर्तज़ा भुट्टो, शहनवाज़ भुट्टो, एतिरा शहीद हिकिड़े जाइ ते, इवन बेगम नुसरत भुट्टो खे मां शहीद कंदुमि जंहिं नमूने उन स्ट्रगल उनखे थ्रेट्स आया, एतिरा पुटु वियो, धीअ वई, केतिरा उनखे आया, जंहिंमें आख़िर में मुड़ुसु वियो, पुटु वियो, धीअ वई, सॼो ख़ानदान हुनजो वियो, हलियो वियो। त इहा त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे। हिकिड़ी हक़ीक़त आहे, उहा त हक़ीक़त तोखां अवाम खां केरु? मीर साहिबु, पार्टी जा शहीद बराबरि आहिनि, उहे कुर्बानी उहे ॾेई विया न। तव्हांजी मौजूदा क़यादत जा तव्हां छा कयो आहे पब्लिक जे लाइ जो तव्हांखे माण्हू वोट कराइनि? ॿुधायां न, त माण्हुनि खे त बसि इन ते कमु हलंदो छा? शहीद थिया? मां अर्ज़ु कयां न, 2018 खां जेको हिकिड़ो हुयो न, नया पाकिस्तान ईंदो, अलाए छा थींदा, नदियूं वेंदियूं, खीर जूं, वॾो चैन ईंदो,
उहो त 3.5-4 साल तव्हां ॾिठो। पर उहो त नओं पाकिस्तान हो न, सिंध त पुराणी हुई न। हा त उहो आहे त पाकिस्तान जो हिसो न सिंध। सिंध त तव्हां वटि हुई न सही, हो त चवे पियो सिंध असांजो सिंध सूबो न आहे। ठीकु आहे न, त सिंध पाकिस्तान में न आहे। अगरि उहो अची करे सिंध जा हक़ जज़्ब खाई छॾे, गज़ब करे छॾे, सिंध खे उनजा राइट्स न ॾे, सिंध खे NFC अवार्ड सही न ॾे, सिंध खे डेवलपमेंट फंड्स सही न ॾे, सिंध जे जेके बि सिंध जो पाणी उनखे सही न ॾे, सिंध खे बिजली सही न ॾे, सिंध जो गैस हितां हलियो वञे ऐं सॼो यूज़ हू कनि ऐं लोड शेडिंग गैस जी बि सिंध में थिए, सिंध जा जेके सनत आहिनि उहे बंदि थियनि, उहो वेठो चयो त वफ़ाक़ मालिक आहे जीअं वञेसि करे। त सिंध सां त इहो ज़ुल्म कयो त असां त इहो रड़ियूं कयासीं जेसिताणी 3.5 साल हुया हो। ॾिस न, सिंध सूबो पंहिंजे सर ते एतिरो न हली सघंदो जेसिताणी वफ़ाक़ जो जेको ड्यू शेयर आहे उहो जेसिताणी कंहिं बि सूबे खे, उहो सिंध हुजे। माना 18 अमेंडमेंट काफ़ी न आहे न, 18 अमेंडमेंट ते अमल थिए न, अमल ई न पियो करे। अमल न पियो थिए। पाण ॻाल्हियुनि जो सिलसिलो हितो ई जोड़ियूं था। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे नंढी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। मीर साहब, तव्हां चओ था त वफ़ाक़ पारां पाणी बि सिंध जो बंदि कयो वियो, अॻूणी हुकूमत जेको नए पाकिस्तान वारी। हाणे त पुराणे पाकिस्तान जी हुकूमत आहे, पाणी जी त हाणे किल्लत आहे, पाणी अचे कोन पियो, बेगारी सुकी पई आहे। तक़रीबन को 7 लख एकड़ खां वधीक जी हिते जेको दारोमदार आहे ॿनीअ जो बेगारी केनाल ते, उहो हाणे उहो 2000 क्यूसेक पाणी छॾियो अथऊं, उहो बि तक़रीबन मौसम निकिती पई वञे। पुराणे पाकिस्तान जी हुकूमत छा पई करे, पाणी त उन्हनि बि बंदि कयो। पाणी ॾिसो त हीअ हुकूमत आई कॾहिं आहे, पर पाणी खे त पोइ पाणी आयो आहे न, हुकूमत अॻ में आई आहे न। ॾिस, मसइलो आहे, हिकिड़ा मसइला हू क्रिएट करे विया आहिनि, मसइले खे ओवरनाइट हल न कबो। पाणी अचणु खपे, असांजो जेको राइट आहे पाणी जो असांखे मिलणु खपे, उहा ही हुकूमत हुजे या हू हुकूमत हुजे। असां हिन हुकूमत जे अॻे बि सख़्तु एहतजाज कयोसीं त असांजो जेको पाणी जेको अचे थो गुड्डू ऐं उन जे विच में, तुनसा जे विच में गुम थो थी वञे, इहो पाणी वञे केॾांहुं थो? को त आहे न, असांखे उनजो जस्टिफिकेशन ॾियनि। असां आवाज़ु खयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, ऐं असांजे ख़ुर्शीद शाह वटि बि इहो खयोसीं, पाणी जो वज़ीर आहे वफ़ाक़ी, उहो बि कोशिशि कयो था। इहो असांजो हक़ आहे, उहो ज़रूरु वठंदासीं। पाणी न हूंदो त असांजो छा थींदो? मतिलबु साईं त स्टेटमेंट ॾिनी, मां पाणी पंजाब खे ॾेई करे हुन ते थोरो कयो आहे। उहो कहिड़े कॉन्सेप्ट में ॾिने मूंखे सम्झ में न आहे, कहिड़ी ॻाल्हि जे करे ॾिने, उनजो पूरो बयान जो मतन मूंखे ख़बर न आहे छा हुयो। बहरहाल पाणी जे लाइ असां ॻाल्हायो आहे, इंशाल्लाह पाणी जी जंग विड़ंदासीं। हाणे कुझु बहितरी आई आहे पाणी में, इंशाल्लाह वधीक बहितरी जी ज़रूरत आहे। न, हाणे तव्हां पाण वफ़ाक़ जी गवर्नमेंट में वेठा हो, तव्हां वटि वफ़ाक़ी वज़ारतूं आहिनि, तव्हांखे पूरो हिसो मिलियो आहे मौजूदा वफ़ाक़ी वज़ारत में। सभ खां बहितरीनु वज़ारत पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन साहब पाण ख़ारजा पॉलिसी संभाली वेठा आहिनि, जेका संदन शुरू में नाने बि संभाली। इहो भुट्टो ख़ानदान खे हिकिड़ो क्रेडिट थो वञे त ख़ारजा पॉलिसी ॾाढी सुठी हलाईंदा आहिनि। भुट्टो ज़ुल्फ़कार अली साहब जी त तमामु घणी हिकिड़ी पूरी वर्ल्ड में मशहूरु हुई पॉलिसी। हाणे तव्हां सिंध खे छा ॾियारींदो, छा आहे तव्हां वटि, छा प्रोग्राम? पहिरियों त अर्ज़ु कयां, वफ़ाक़ जी ॻाल्हि, पार्टी जी ॻाल्हि कई, ख़ासि करे वज़ीर ख़ारजा जी ॻाल्हि कई। हाणे तव्हां ॿुधायो, जॾहिं खां चेयरमैन साहिबु असांजो वज़ीर ख़ारजा थियो, जहिड़े जहिड़े मुल्क में वियो आहे, छा उते पाकिस्तान जो नालो सुठे नमूने नथो खयो वञे? छा जेके डिप्लोमेट सां मिलियो आहे, जेको पाकिस्तान जो इमेज हूंदो, अॻे त का पॉलिसी न हूंदी, हिकिड़ी हलिया वेंदा, बसि उनखे जेको सम्झायो वेंदो। चेयरमैन पंहिंजे विजन ते वियो आहे, उहो अमेरिका में वियो हुजे, उहो ईरान में वियो हुजे, उहो सऊदी अरेबिया में वियो हुजे, उहो चाइना में वियो हुजे, उहो फ्रांस में वियो हुजे, उहो इंग्लैंड में वियो हुजे, जिते जिते वियो आहे पंहिंजे दौरनि ते, उतां फ़ाइदो ई मिलियो आहे, मुल्क खे फ़ाइदो थियो, मुल्क जो नालो रोशन थियो। असां ग्रे लिस्ट मां अगरि निकिरूं था अॼु, त उनजो वधि में वधि क्रेडिट चेयरमैन साहिबु ॾिसो वञे। त चेयरमैन साहिब जे वफ़ाक़ जी पार्टी वठण खां इहो न आहे की असांखे अहम वज़ारत मिलियो आहे, इहो पाकिस्तान जे लाइ बहितरी थी आहे जेको चेयरमैन साहिबु इहा वज़ारत कई। तव्हांखे यादि हूंदो त हितां चाइना हलियो वेंदो वफ़द, त हितां जे वफ़ाक़ी वज़ीरनि खे ॿाहिरि विहारियो वेंदो, मीटिंग में न सॾियो वेंदो, या वरी असांजो प्राइम मिनिस्टर वियो त
उते वञी इन पे टेलीफोन ते हो पियो करे मीटिंगूं पियो करे भई तूं चाइना हलियो वएं तूं उते अगरि इहो नेट वारी मीटिंग करणी त पोइ हितो ई करे उते वञण जी छा ज़रूरत हुई। लेकिन असांजे चेयरमैन साहिबु अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान जो नालो तमामु सुठे नमूने रोशन कयो आहे जॾहिं खां हिननि खे इहा वज़ीर ख़ारजा वारो उहिदो संभालियो। पंहिंजो कमु असांजो पंहिंजो कमु जेको हुनजो कमु आहे उहो तमामु सुठे नमूने करे रहियो आहे। माना सखड़ी वाह वाह थी आहे ॿ मुल्कनि में या पाकिस्तान तव्हां खे ॾिसो को न benefit बि आया आहिनि? चाइना अगरि पैसा ॾिना आहिनि जेके असांजे ख़ज़ाने में रिज़र्व्स में शामिलु थी विया आहिनि उहे पैसा इहो चेयरमैन साहिब जे विज़िट जे करे थिया आहिनि। अगरि अॼु IMF सां ॻाल्हियूं अगरि कामयाबु थींदियूं न उनजो वजह चेयरमैन साहिब जो विज़िट हो त इहो वाह वाह त ईअं थी आहे न सखड़ी वाह वाह त न माना तव्हांजो मतिलबु आहे त FATF मां जेकॾहिं ग्रे लिस्ट मां नालो निकितो आहे त उनजो क्रेडिट बि बिलावल भुट्टो साहिब खे वञे थो। बिल्कुलु उनजी टीम खे जेकॾहिं चाइना पैसा ॾिना आहिनि पाकिस्तान खे बि क्रेडिट तव्हां पंहिंजो बिलावल फॉरेन साहिब खे ॾियो पॉलिसी आहे न फॉरेन मिनिस्टर उते वियो उते उन्हनि जे डिप्लोमेट सां मिलियो उते जेको सेम मनसब वज़ीर ख़ारजा जेको जंहिं मुल्क जो हूंदो उन सां मिलियो उन खे सॼी पोज़ीशन ॿुधाए उन खे सिचुएशन ॿुधाए त हिते असांजी छा सिचुएशन आहे उनखे कन्विंस कयो न इहो पावर आहे न चेयरमैन साहिब में ही कैन कन्विंस एनी बॉडी त ही डिड उन खे अल्हम्दुलिल्लाह कम्युनिकेशन स्किल्स लैंग्वेज ते अबूर ऐं इन खां अलावा अल्हम्दुलिल्लाह एतिरा टैलेंटेड ही कैन टॉक ऑन एनीथिंग ऐं रीज़निंग सां ॻाल्हाए सघे थो ॿुधाए सघे थो ही इशूज़ आहिनि असांजे मुल्क सां जंहिंजे करे असांखे फ़ाइदो थियो आहे। अच्छा तव्हांजो ख़्यालु आहे त कामयाबु वज़ीर ख़ारजा आहे जंहिंजूं बहितरीनु पॉलिसियूं आहिनि पाकिस्तान खे फ़ाइदो थींदो। तामिर साहिबु सवेर ॻाल्हि कई त असां पाणी जे लाइ आवाज़ु उथारियूं था वफ़ाक़ी वज़ीर आपाशी जो तव्हांजो आहे उहो भला बाख़्तियार न ई छा जो अञा ॿिए हंधि आवाज़ु उथाईंदो? ॾिसो ही पाणी किथां थो अचे हिन पाणी जो इहो ॾिसो इहो तमामु पुराणी जंग आहे हिकिड़ी पाणी जे हवाले सां। तव्हांखे यादि हूंदो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे कमू शहीद वटि धरणो हुयो। हाणे भुट्टो मोहतरमा साहिबा जी जेको आहे कद बुत अहिड़ो त कंहिंजो थी नथो सघे लीडरशिप क्वालिटीज़ कंहिं में थी नथी सघनि छा उहो उन खे धरणो हणण जी ज़रूरत पई न पाणी जे लाइ उहा त अख़्तियार में न हुई न अख़्तियार में न हुई न ठीकु आहे न हुई पर बेनज़ीर भुट्टो त हुई उनजो आवाज़ त हुयो उनजे आवाज़ जी त अहमियत हुई। लेकिन इहो हाणे खां नथो थिए इहो जॾहिं बि पाणी जो इशू थींदो आहे तव्हां ॾिठो हर वक़्तु कॾहिं कालाबाग डैम जो शो छॾींदा आहिनि जेको जंहिंखे सिंध असेंबली बार बार रिजेक्ट करे चुको आहे त असांखे कालाबाग डैम न खपे। पर हाणे तव्हां यादि हूंदो इमरान जे दौर में बि इहो वरी शो शुरू थी वियो त पाणी जो हिकिड़ो इशू आहे। असांजो वज़ीर बिल्कुलु बाख़्तियार आहे लेकिन पाणी जे मामले में जेको हू करे सघे थो पाणी में इशूज़ आहिनि पाणी में पंजाब जी फसलूं आहिनि पंजाब जा अहिड़े जाइ ते पाणी जेको 91 जे अकार्ड जे तहत हुननि खे जंहिं नमूने पाणी मिलणु खपे उन खां वधीक पाणी खणी था वञनि बिल्कुलु खणनि था। हालांकि 91 जो अकार्ड पाकिस्तान पीपुल्स पार्टी उन महिल न मञियो न मञंदे ई मतिलबु एग्री न पियो करे अकार्ड ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी ते हीअ अकार्ड सही न आहे इन अकार्ड सां सिंध खे नुक़सानु आहे। लेकिन पोइ बि न मञंदे उहे बि वेही ॻाल्हि मञनि पर हाणे त असां चऊं था जेको 91 जे अकार्ड में सभिनीनि सूबनि वेही करे हिकिड़ो फ़ैसिलो कयो उन वफ़ाक़ उन में वेठी हाणे उनजे तहत सिंध खे पाणी ॾियो उन में बि असांखे मसइलो थिए थो इंशाअल्लाह ताला। न हाणे केरु आख़िर मसइलो हल करे तव्हांजो? मसइलो पाकिस्तान पीपुल्स पार्टी हल कंदी। तव्हां चओ था 91 जे अकार्ड ते पीपुल्स पार्टी एग्री न हुई उन बावजूद बि मञणो पियो त बाबा ठीकु आहे उहो ई उन तहत ई पाणी ॾियो। हाणे त पाणी जी वज़ारत तव्हां वटि आहे न हाणे असां वटि आहे न तव्हां ॾिसजो पाणी हाणे खपे थो न हाणे बहितरी अचे थी पाणी में जॾहिं खां असां शुरू कयोसीं हिते मसइला शुरू थिया पाणी घटि हो असां बिल्कुलु निशानदेही कयोसीं त असांजो पाणी गुम थो थी वञे रस्ते में उहो केॾांहुं थो वञे। असांजे आपाशी जे मिनिस्टर वञी उते तमामु घणो शोर कयो सिंध जो अरसा जे मेंबर शोर कयो आहे त जेको तरीक़ो आहे उहो अपनायूं था इनशाअल्लाह पाणी वठंदासीं पंहिंजो। अॻिले साल जीअं तव्हांजी हुकूमत पूरी थींदी वरी साॻियो इशू ईअं ई एहतिजाज कंदो जीअं कुझु महीना अॻ में न उमेदु आहे त अॻिले साल अलाह कंदो ईअं इशू न थींदो। हुकूमत जा 14 महीना बचा आहिनि ठीकु आहे मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी सीज़न ॿी तव्हां पाणी वारी कढंदव उन सीज़न ताणी पाणी मिली वेंदो उमेदु आहे ईंदड़ इंशाअल्लाह छोकी हिन दफ़े वरी कॾहिं कॾहिं कुदरत जो बि त हूंदो आहे न हिन दफ़े वरी बर्फ़ बि देरि सां पिघलियो आहे अञा उते बर्फ़बारी जितां पाणी थो अचे त उते अञा
धुप लॻी न जो पाणी पिघले पर हाणे कुझु बारिशूं थी उहे बर्फ़ देरि त उन सूबनि खां बि आहे न देरि पकिड़ी आहे न पंजाब में त को न खोट पोइ कोन्हे ॾिसो न जॾहिं ॾिसो असां टेल में हो न अगरि हो जॾहिं पाणी घणो हूंदो आहे त पोइ त उन्हनि खे मसइलो ई न हूंदो आहे असांखे ॾियणु हो हरकत कंदा आहिनि जॾहिं छोकी जेको उन्हनि खे खपे पाणी ज़रूरत जे मुताबिक़ रिकार्ड जे मुताबिक़ उनखां वधीक खणनि था इहो हिकु हक़ीक़त आहे जेको न खणणु खपे जंहिंजे लाइ असां रड़ियूं था कयूं त उहो हिननि जी हुकूमत हुजे इमरान ख़ान जी ॾिस पाणी इशू ते असांखे मसइलो आहे असांजे माण्हुनि खे मसइलो आहे असां सां पाणी वारे मसइले ते हुकूमत असां सां मसइलो कंदी रही आहे हुकूमत खां अलावा बि कुझु फोर्सिस आहिनि उहो मसइलो कंदी रहियूं आहिनि पाणी जे इशू ते असांखे इशूज़ आहिनि उनखे हल करण जी ज़रूरत आहे उनखे बहितर करण जी ज़रूरत आहे इनशाला उनखे हल कंदासीं माना पाणी हुकूमत कंहिंजी बि हुजे पाणी जो मसइलो सिंध सां रहंदो न रहणु खपे न रहणु खपे या हिकिड़ी ख़्वाहिश आहे न मतिलबु रहंदो त असां उन जे लाइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी बिल्कुलु उन जे लाइ हक़ जे लाइ विढ़ंदी अगरि ज़रूरत पियो हूंदो त असां जेको बि हद ताईं वञिणो पवंदो वेंदासीं जेको असांजो हक़ आहे पाणी जो उहो त असांखे मिले उहो असांजो राइट आहे उहो असांखे मिलणु खपे इन हुकूमत जे अॻियों बि असां शोर कयोसीं असांजे वज़ीर आला ख़त लिखिया असांजे आबपाशी मिनिस्टर वञी उते रड़ियूं कयूं न त असां त इहो कंदासीं बाक़ी ईअं त न तोप खणी बीहंदासीं त ॾियो पाणी न त तव्हांखे मारींदासीं जेको तरीक़ेकार आहे उहो कयूं था इनशाला उन तरीक़ेकार सां बहितरी थींदी मीर साहब हाणे नओं बलदियाती सेटअप जुड़ी वियो नए बलदियाती सेटअप में तव्हां जूं कहिड़ियूं प्रायोरिटियूं आहिनि तव्हां हिन इलाइक़े वासियुनि खे माज़ी में जेको ज़िले काउंसिल रहियो हिकिड़ो शरीफ़ माण्हू उन ज़िले काउंसिल जो तव्हां उनखे चेयरमैन कयो पर हुन जी शराफ़त चइजे या उनखे ॿियो को नालो नथा ॾेई सघूं छो जो हू शख़्सियत अहिड़ी हुई हुन जे दामन ते को दाग कोन्हे हुन को रुपयो कोन खाधो कुझु बि न कयो हाणे उहो ज़िले काउंसिल जे हवाले सां तव्हां छा पब्लिक खे प्रोग्राम रखियो आहे छा कंदव पैसा जेका सरदार साहिब जे वक़्त में हुआ उहे पैसा तव्हां सॼा ड्रा कराए कढाए वियो छा कयो पैसा किथे सरकारी पैसा ड्रा न थींदा आहिनि सर सरकारी पैसा सरकारी तरीक़े सां ड्रा थिया आहिनि न हा त ड्रा न थिया आहिनि डेवलपमेंट थियो हूंदो उनजो टेंडर थियो हूंदो उहा तव्हां उनखां बाख़बर हो छा थियो वर्क आर्डर थियो हूंदो कंहिंखे वर्क आर्डर मिलियो उहो छा थियो आहे किथे रस्तो ठहियो हूंदो किथे रोड ठहियो हूंदो किथे तव्हां त बाख़बर हूंदव न साईं तव्हां इन शहर जा ईअं ई न उनजो जेको तरीक़ेकार आहे जेको कानूनी तरीक़ेकार आहे उनखे फॉलो कयो वियो आहे उन छोकी डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे उहो पैसो शहर में यूज़ नथो थी सघे ॻोठाणे इलाइक़नि जो पैसो आहे ॻोठाणे इलाइक़नि जो पैसो आहे त जेके मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि उन्हनि जे लाइ कंहिंजे लाइ टफ टाइल्स थिया हूंदा किथे पुल न हूंदो कंहिं वॾे शाख ते उते पुल मंज़ूरु थियो हूंदो किथे तव्हां हूंदो जी ॻाल्हि कयो था पाण प्रोग्राम जी ॻाल्हियुनि जो सिलसिलो हितां ई जोड़ियूं था वक़्तु थियो आहे नंढड़ी साही जो स्टे विद अस वेलकम बैक मीर साहब तव्हां चओ था त किथे हीअ शइ ठही हूंदी किथे हीअ शइ ठही हूंदी तव्हां अशोर न आहियो न मां अशोर न आहिनि मूंखे ॿुधायां त मां उहो टेंडर जी कापी खणी अचां ॿुधायां त हे वर्क आर्डर हिते मिलिया उहो चवंदो मां तव्हांखे डिस्ट्रिक्ट काउंसिल वारनि खे चवंदुमि तव्हांखे मोकिलाए ॾींदो तव्हां ॾिसिजो न तव्हां विज़िट कयो न मां ॾिसो मुंहिंजो कमु न आहे न डिस्ट्रिक्ट काउंसिल जो तव्हां माण्हुनि जा लीडर हो न मां लीडर आहे त मुंहिंजो कमु आहे पब्लिक जो मसइलनि मुंहिंजो जेको कमु आहे त उनजो सही नमूने जो टेंडर थियो हुजे उते जिथे जंहिंखे वर्क आर्डर मिलियो आहे उहो ठेकेदार उते कमु करे मूंखे अगरि का शिकायत मिली आई विल मेक श्योर के उते कमु चेक एंड बैलेंस रखियो आहे बिल्कुलु रखियो आहे हीअ जून गुज़री वञे जीअं तव्हांखे ख़बर आहे फिनेंशियल क्लोज़ थी वेंदो आहे उन खां पोइ उनजो पुछा थींदो मां घुराए वठंदुमि मां इन्हनि जी छा कंदो वक़्तनि मीटिंग घुराए पुछंदो आहियां त भई हीअ थिया उनजो प्रोग्रेस छा आहे तव्हां ॾिसो था पाणी जो बि असांजे शहर जो जेको आहे मसइलो उनजो 5 अरब ख़र्च थी विया पाणी न मिलियो शहर में उहो इशू आहे उन जे लाइ मां हाणे हिकिड़ो जेको US एड जो ऑफिसर हो उनजो को इंट्रस्ट न हुयो हाणे असांजो शहज़ाद थईम साहिब जंहिंजो तालुक़ु जेकबाबाद खां उहो प्रोजेक्ट डायरेक्टर थी आयो कुझु टाइम लॻो लेकिन उनखे वठी आयो इंशाअल्लाह ताला तेज़ी सां कमु हले थो उनखे मां पाण उनजो इहो रखियो आहे त हर 15 ॾींहं ते मूंखे प्रोग्रेस रिपोर्ट ॾियनि हाणे सिर्फ़ु ही लोकल बॉडीज़ जे करे थोरो मीटिंग में थोरो डिले थी आहे
राइट आफ्टर लोकल बॉडीज़ वरी मां घुरायो जेको उन्हनि खे टास्क असां ॾिना हुआसीं त ही शयूं असांखे नेक्स्ट हेतिरे ॾींहंनि में तव्हां पूरो करे ॾींदो। इंशाल्लाह सुभाणे परी में वरी घुराए करे ॾिसंदासीं त उहो टास्क पूरो थिया आहिनि, टारगेट्स जेके उन्हनि खे ॾिना आहिनि उहे पूरा थिया आहिनि न थिया आहिनि। इंशाल्लाह ताला जल्दी असां चाहींदासीं त असांजा जेके मुख़्तलिफ़ जेके टैंक्यूज़ ठहियल आहिनि शहर जे अंदरि मुख़्तलिफ़ पाड़नि में उहे सभु ऑपरेट थी वञनि ऐं माण्हुनि खे पाणी मिले। ॾिसो हिननि हिकिड़ो सिस्टम त आंदो पाणी ॾियण जो, ठीकु आहे, जेको गंद जेको ग़लति थिए पियो जेको पाणी अचे त उन पाणी खे वरी निकाल बि त मिले। हा, उनजो ड्रेनेज थिए न, पाणी मिले ऐं पियो शहर ॿोॾायूं। छोकी हिननि ग़लती जेकी कई एतिरी वॾे प्रोजेक्ट में पाणी आणण जो त ज़बरदस्त निज़ाम रखियो, उनजो निकाल जो को हल ई न रखियो। भई माण्हू पाणी यूज़ कंदा उन खां पोइ पाणी काॾे वञे, त उन इशू जे करे वरी डिले थी वई आहे। हाणे उन जो असां उन्हनि खे प्रोग्राम ॾिनो आहे त उहो कीअं यूज़ कंदो, टेक्निकल जंहिंमें माण्हू वेठा उन्हनि रस्तो कढियो। उनमें असांजो अॻाणो चेयरमैन अब्बास ख़ान बि वेठो, त उन्हनि जे दौर में बि जेकी लिखा पढ़ी थी, वरी आसिफ मुगरी साहिबु चेयरमैन थिए उनजे दौर में थी, या इन खां अॻे बि सजाद ख़ान थियो। इहो सॼा शयूं ऑन रिकॉर्ड आहिनि। हाणे असां उनखे इंशाल्लाह ताला इहो इन्हनि ॾिनो आहे असांखे फार्मूलो त हीअं ईंदो पाणी ऐं हीअं निकाल थींदो, उन ते कमु करे। जॾहिं नाज़मी सिस्टम हो, तव्हां सजाद ख़ान जी ॻाल्हि कई, नाज़मी सिस्टम हो, तव्हां उन वक़्त जे तालके नाज़िम खे पंहिंजे फंड मां पैसा ॾिना हुआ त माण्हुनि खे कनेक्शन ॾियो, तव्हां ॾिना हुआ? पाणी जा कनेक्शन, पाणी जा कनेक्शन ॾियो, तव्हां बि ॾिना हुआ। उन वक़्त जी का ज़िले नाज़िमा आई उन बि ॾिना हुआ, कुझु माण्हुनि कनेक्शन बि वरिता, माण्हुनि खे कनेक्शन मिलिया? मूंखे का शिकायत न थी, मिलिया हूंदा। उनजो मूंखे एग्ज़ैक्ट यादि न आहे, इहो तव्हां ॻाल्हि कयो था 2008-09 जी, राइट, 8-9 जी। हाणे 12-13 साल थिया, मां ॾिसां छा थियो हूंदो अगरि कंहिंखे न मिलिया त। छोकी सॼा फंड्स मां न ॾिना, पर मां हिकिड़ा लिमिटेड क़िस्म जा फंड्स वज़ीर आज़म खां वठी ज़रूरु ॾिना त भई हीउ कनेक्शन ऑफ उन में हिननि खे शायदि जेको लाइन विझणो हो, घर ताणी खणी वञिणो हो, कुझु हुयो अहिड़ो कुझु। माना अॼु ताणी माण्हुनि खे पाणी पीअण जो न मिलियो आहे, हिन महिल ताणी माण्हू दांग करनि था। न मिलियो आहे, कीअं न मिलियो आहे? खोड़ पाड़नि में मुंहिंजे घर में पाणी अचे थो, अहिड़ा खोड़ पाड़ा आहिनि जंहिंमें पाणी अचे थो। ईअं न आहे त नथो अचे, ईअं बि न आहे। पर कंप्लीट न मिलियो त माना प्रोजेक्ट कंप्लीट न थी आहे। हिते असां तव्हां खां अॻु में म्यूनिसिपल कमेटी जे अॻूणे चेयरमैन ग़ुलाम अब्बास जखरानी साहिब सां प्रोग्राम कयोसीं। उन्हनि इन ॻाल्हि जो इज़हार कयो त जेकॾहिं इहा MSDP जुड़ी ऐं USAID वारनि पैसा ॾिना, MSDP में सिंध सरकार अहिड़ा बाख़्तियार माण्हू रखिया जन जी बदयानती चइजे या उनजी नाअहली चइजे, जंहिंजे करे असांजा वॾा प्रोजेक्ट फेल थिया। तव्हां सिंध हुकूमत हिन महिल हो, इन खां अॻु में बि तव्हां हिकिड़ी इक़्तिदारी पार्टी जा अॻुवान रहिया आहियो न, त सिंध हुकूमत अहिड़े क़िस्म जा माण्हू रखे ई छो थी जेको असांजे शहर जो ॿेड़ो ॿोड़े? रोज़ रोज़ त USAID वारा गोरा पैसा न ॾींदा न। इशू आहे जॾहिं ख़बर पए थो अहिड़ो को माण्हू अचे थो जंहिंजो इंट्रस्ट न आहे। असां जीअं मां चयो त अॻाणो MSDP जो जेको बि PD हो उहो कोई कमु न पियो करे, अलाए छा पियो करे। उन खां अॻुणो काज़ी बि ओड़ो ई हुयो, काज़ी त इन खां बि वधीक। बहरहाल हाणे हीअ जॾहिं खां आयो आहे कुझु बहितरी नज़र अचे थी। जीअं चयुमि त पाणी अचण वारो त हिननि सिलसिलो ठीकु करे छॾियो, पर उनखे वरी ड्रेनेज न पिया। इहे सभु अर्बन ड्रेनेज हिते थी 66 करोड़ पहिरियां, 32 करोड़ तां पोइ उनखे एक्सटेंड कराए ॾिना त बाबा अॻ में न थियो आहे त हाणे ई हलायो ड्रेनेज। उहो उन अर्बन ड्रेनेज जे प्रोजेक्ट जो कंसल्टेंट शफ़ी मोहम्मद लाखो, वाटर सप्लाई जो वॾो प्रोजेक्ट लॻो उन जो कंसल्टेंट शफ़ी मोहम्मद लाखो, वरी उन खां पोइ ॿीहर वाटर सप्लाई जो प्रोजेक्ट गोरनि जे हुन सां आयो कंसल्टेंट शफ़ी मोहम्मद लाखो, ड्रेनेज जो प्रोजेक्ट आयो उन जो कंसल्टेंट शफ़ी मोहम्मद लाखो। भला जेको सभु प्रोजेक्ट उहो फेल कंदो अचे वरी बि उहो ई कंसल्टेंट। इहो मसइलो USAID वारनि सां ॾिसो, USAID वारनि जो हूंदो आहे न, कंसल्टेंट तव्हांजे MSDP वारा रखंदा आहिनि न, उहो तव्हांजो USAID वारा न रखंदा आहिनि। न USAID जी सलाह खां सवाइ कुझु बि न रखंदा। USAID वारा तव्हांखे पैसा ॾींदा आहिनि, कंसल्टेंट तव्हांजी MSDP रखंदी, उहो बिड फिल कंदो, उहो जेको लो रेट में ईंदो आहे तव्हां हुनखे रखी छॾींदा। उहो MSDP वारा, MSDP सिंध गवर्नमेंट जो लोकल निज़ाम जो कीअं रखंदा आहिनि। मां लोकल बॉडीज़ जो कंहिं दोस्त जो हिसो ज़रूरु आहियां, पर मूंखे ख़बर न आहे इन्हनि कीअं कयो आहे। पर इन कंसल्टेंसी जो मसइलो आहे, न हुजणु खपे। हाणे उन ॾींहुं बि मां ॻाल्हायो कंहिं मीटिंग में, मां उनखे लाखो खे बिल्कुलु क्लियर ॿुधायो त हीअ छा ड्रामो आहे, मूंखे पाणी आणे ॾियो ऐं मूंखे इनखे ड्रेन बि करे ॾियो। त अलाह कंदो इंशाअल्लाह ताला। मतिलबु तव्हांजा मुख़ालिफ़ सदाईं तव्हां ते इल्ज़ाम हणंदा आहिनि त एजाज़ ख़ान
हिते शहर में तरक़ियाती मनसूबा जेके ॾिए थो उहे ठहनि कोन था। ADP जो 1 अरब रुपयो सालाना अचे थो। उन खां अलावा तव्हां मुख़्तलिफ़ स्पेशल ग्रांट ॾियारियो था, तव्हां कोशिशूं वठो था, पैसा ॾियारियो था रोड सेक्टर खे, तव्हां पैसा ॾियारियो था बिल्डिंग सेक्टर खे, तव्हां एजुकेशन वर्क्स खे पैसा ॾियारियो था। एतिरो वक़्तु थियो आहे उन्हनि जो इल्ज़ाम उनजे करे बि सघारो नज़र अचे थो त नतीजो दलील हूंदो आहे। भला माहौल सुधरे छो नथो, उहे शयूं ठहनि छो नथियूं, या इहो सिर्फ़ु इल्ज़ाम ई आहे? ॾिसो न, इहो इल्ज़ाम ई आहे न। मुंहिंजे ख़िलाफ़ नैब में हलिया विया आहिनि, उन में लिखियो अथनि त अलाए 40 अरब रुपया खणी विया आहिनि। 40 अरब अलाए किथे आया, कंहिं वटि आया, कीअं खणी विया, मूंखे ख़बर न आहे। न हुननि जो त इल्ज़ाम आहे त एजाज़ ख़ान जा सॼे ख़ानदान जा माण्हू पाण ठेकेदार थी विया। ॾिसो ठेकेदार आहिनि त पोइ उनखे पकिड़ो न, एजाज़ ख़ान खे छो था पकिड़ो? एजाज़ ख़ान खे त न मूं ते हणो था इल्ज़ाम अरबनि जो, रेफरेंस अरबनि जो अचे नथो। ऐं हेतिरा साल थी विया आहिनि अज़हर, 2018 खां ई मुंहिंजे कढ पिया आहिनि। तव्हां ॿुधायो जंहिं नमूने सां मूंसां पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन कई आहे, मुंहिंजो मतिलबु हर चौथे ॾींहं ते मां हाज़िरी ते बीठो आहियां। हर चौथे ॾींहं ते कॾहिं मुंहिंजी इस्लामाबाद में हाज़िरी, कॾहिं कराची हाई कोर्ट में हाज़िरी, कॾहिं सखर नैब कोर्ट में हाज़िरी, कॾहिं सखर हाई कोर्ट में हाज़िरी। भई एतिरे में का शइ साबित त कयो मां ते, अञा ताईं साबित न करे छॾियोनि। मुखालफ़िन जो इहो हो त कंहिं बि नमूने बसि एजाज़ खे जेल में विझरायूं, इहो असांजे मसइलनि जो हल आहे। हीउ जेल में वेंदो त बसि भले भले थींदो, असां सां मुक़ाबिलो करण वारो कोई न आहे। सिधी ॻाल्हि आहे न, हू तव्हांजा मुखालिफ़ आहिनि हर तरह जा, हुननि खे साम्हूं नज़र अचे थो पब्लिक जो लीडर हिकिड़ो माण्हू। ज़ाहिर आहे हेॾे हिन पासे ॾे सेंटर तव्हां आहियो, जेकॾहिं हू त उहो पंहिंजी कोशिशि कंदा न कोशिशि कनि। ॾिस न, का शइ बि त हुजे न उन्हनि वटि, कोशिशि करनि, पंहिंजो सॼी एनर्जी उन ते ज़ाया करनि, अवाम लाइ कुझु न कनि। अगरि एजाज़ जखाणी करप्शन बि कई आहे, स्कीमूं बि खाधियूं, पोइ एजाज़ जखाणी खां टिजो छो था? अवाम फ़ैसिलो करे, अवाम कंहिंखे थी चाहे। हाणे लोकल बॉडी जो रिज़ल्ट ईंदो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदो त पाकिस्तान पीपल्स पार्टी केतिरी पॉपुलर आहे। अगरि असां करप्ट बि आहियूं, असां चोर बि आहियूं, असां धाड़ा बि हणूं था, वरी माण्हू एतिरा वीचारा सादा आहिनि, वरी वोट बि असांखे था ॾियनि, खटराइनि बि असांखे था। छोकी चवनि था धाड़ेल खे वोट ॾींदासीं, चोर खे वोट ॾींदासीं, करप्ट खे वोट ॾींदासीं। जेके हितां खटी विया आहिनि, क्लेम कंदा आहिनि त असां सॼो शहर स्वीप कयोसीं, क्लीन स्वीप कयोसीं। तव्हां ॿुधायो उन्हनि घणनि वार्डनि में मेंबर बीहारिया आहिनि पंहिंजा? 31 वार्ड आहिनि, 31 माण्हू त उन्हनि खे मिलनि हा। तव्हां ॿुधायो किथे अगरि इन्हनि जा 31 वार्डनि में अगरि उन्हनि जा कैंडिडेट बीठा आहिनि त मां इस्तीफ़ा थो ॾेई छॾां। तव्हां ईज़ी अप्रोच हो न, तव्हां पब्लिक खे हो ईज़ी अप्रोच छो आहे? मां पब्लिक जा नुमाइंदा हो न। एग्ज़ैक्टली, पोइ हो जो क्लेम कंदा आहिनि त पब्लिक जो नुमाइंदो बि आहियां, अगरि मां पब्लिक जो नुमाइंदो आहियां ऐं करप्शन कयां त पोइ मूंखे माण्हू वोट छो कंदा? 3 साल अगरि रो में मां अल्हम्दुलिल्लाह पब्लिक जे ताक़त ते 3 साल रो में MNA थियुमि, चोथों दफ़ो बि मां खटे वियुमि। लेकिन जंहिं नमूने मुंहिंजो छा, मुंहिंजे अवाम जो मैंडेट चुराए वियो। उन्हनि खे ॾिस न, इहो हिकिड़ो मैंडेट हूंदो आहे, अवाम मूंखे मैंडेट ॾिए त मुंहिंजो राइट आहे असेंबली में वञणु। जंहिंखे वोट अवाम करे न, उनजो राइट हूंदो आहे न। हिकिड़ो चोर जंहिं कूड़े मैंडेट ते खटियो आहे, उहो असेंबली में वियो आहे, मूंखे ॿुधाए 3.5 सालनि में उन जेकाबाद जे लाइ छा कयो आहे? मूंखे का शइ अहिड़ी ॿुधाए। इहो नथा चवनि त भई फलाणे स्ट्रीट ते को टफ टाइल्स हणाए। यार, फेडरल मिनिस्टर मज़ाक न हूंदो आहे। फेडरल मिनिस्टर जी कुर्सी ते तूं वेठो, तूं ॿुधाए न जेकाबाद जे लाइ कहिड़ो कमु कयईं, जेको ॿुधाए। छॾ इहे जेके नाली या इहो ठाहिणु, इहे त लोकल बॉडीज़ वारा बि ठाहे सघनि था, कुझु बि ठाहे सघनि था, लेकिन उन कुझु बि न कयो आहे। हाणे उनजो नतीजो इहो अथसि, जीअं मां चयो 55% यूसीस बग़ैर मुक़ाबले मां खटिया। उहो हिकिड़ो यूसी त ॿुधाए जेको हो चए मां बग़ैर मुक़ाबले खटियो आहे, हिकिड़ो यूसी। त काॾे वियो उनजो मैंडेट जेको चए थो मां 92,000 वोट खया आहिनि? त काॾे विया तुंहिंजा 92,000 वोट? कीअं तूं वोट खया आहिनि? उहो आर ओ जो रिपोर्ट पढ़ो न, तव्हां पढ़ियो हूंदो आर ओ जेको रिपोर्ट ॾिनी आहे, हाई कोर्ट जेको रिपोर्ट घुरी आहे, आर ओ जंहिंमें लिखियो आहे, उहो त चए थो त हीअ कहिड़े क़िस्म जी इलेक्शन थी आहे, बैलेट पेपर्स काथों आया, कीअं आया, कीअं पिया, इहे छा थियो, इहे बैलेट पेपर्स चयो त असांखे सम्झ में नथा अचनि त इहे आया कीअं? त ईअं त इलेक्शन थी आहे। उन ते हमरा वेठो आहे कूड़े मैंडेट ते। बहरहाल, मां अलाह मूंखे तौफ़ीक़ ॾे, अॻे बि कमु कया आहिनि। इहे डेवलपमेंट कम्स बि जेतिरे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दौर में थिया आहिनि, कंहिंजे दौर में न थिया आहिनि। मीर साहब, तव्हां बि जवाहरलाल नेहरू वांगुरु पंहिंजी सियासत जी शुरूआति बलदियाती सिस्टम खां कई। सभ खां पहिरियां जॾहिं तव्हां इन थियो सियासत में त ज़िले जा नाइब नाज़िम थियो,
हाणे जेको बल्दियाती सेटअप जुड़ंदो आहे छा उहो तव्हांजी एडवाइस सां जुड़ंदो आहे जेको सिफ़ारिश तव्हां कंदा हो त हीउ चेयरमैन रखो म्यूनसिपल कमेटी जो, हीउ टाउन कमेटी जो चेयरमैन रखो, हीउ ज़िले काउंसिल जो चेयरमैन रखो, तव्हांजी उन में रिकमेंडेशन हूंदी आहे ॾिसो या सजेशन्स हूंदियूं आहिनि? ज़रूरु मां डिवीज़न जो प्रेसिडेंट आहियां, मां उन बोर्ड जो मेंबर हूंदो आहियां जेके फ़ैसिला पंहिंजा रिकमेंडेशन्स ॾींदा आहिनि। ज़ाहिर आहे पुछंदा त असां खां डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट खां असांजे उहिदेदारनि खां पुछंदा त तव्हां ही कैंडिडेट्स आहिनि अप्लाई कयो, कैंडिडेट्स अप्लाई कंदा चेयरमैन जे लाइ 2 3 4 जेतिरनि बि अप्लाई कयो, पोइ असांजी बोर्ड वेंदी आहे पुछंदी आहे त भई हे 3 4 माण्हू आहिनि, तव्हां ॿुधायो की कहिड़ो बेस्ट रहंदो, उनखे रिकमेंड छो था कयो। वी हैव टू गिव अवर रीज़निंग त भई हिन खे इनजे करे ॾियो त हे बहितरी आणे थो। ज़ाहिर आहे असांजे रिकमेंडेशन खे वज़न हूंदो आहे, उहो वरी पार्टी पुछंदी, असां वरी रिकमेंडेशन्स उड़ाए ॾींदासीं जेके असांखे इनशाला सम्झ में ईंदा। जेके घणा % वर्कर लॾे के हूंदा या हाणे जेको चूंडिजी आया आहिनि काउंसलर, वार्ड काउंसलर, यूसी जा उतो ज़िले काउंसिल जा, उन्हनि में घणा % जेको पीपल्स पार्टी जो वर्कर लॾो आहे उनखे घणा % हिसो ॾिनो वियो आहे? मुंहिंजे ख़्याल में काउंसलर लेवल ते त ठीकु ठाकु ॾिनो वियो आहे, जेके जनरल काउंसलर आहिनि इहे आहिनि उते त मां कंसीडर कयो आहे त पार्टी जा हुजनि। काथे काथे असां वार्डनि में पार्टी जे उहिदेदारनि खे ॾिनो आहे, मेंबर थिया आहिनि, ठुल में ॾिना आहिनि। असां काथे काथे ज़िले काउंसिल में किथे कंहिंखे काउंसलर कयो आहे त कंहिंखे चेयरमैन कयो आहे, कंहिंखे वाइस चेयरमैन कयो आहे। नुमाइंदगी त आहे, नुमाइंदगी आहे, परसेंटेज वाइज़ मां इन वक़्तु नथो ॿुधाए सघां, पर असां हाणे जीअं जेतिरा असांजी सीटूं ईंदियूं डिस्ट्रिक्ट काउंसिल में या म्यूनसिपल कमेटीज़ में, उन सीटुनि जे रेशियो ते वरी असांखे रिज़र्व सीट्स मिलंदियूं, लेबर वारियूं, यूथ वारियूं, लेडीज़ सीटूं उन रेशियो ते मिलंदियूं असांखे। त उहो रिज़ल्ट अचण खां पोइ असांखे ख़बर पवंदो त हाणे असांजा केतिरा ही अचनि सघनि था। उनमें मुंहिंजी सख़्तु पॉलिसी आहे की आई शुड गो ओनली फॉर वर्कर्स। 90% या मोर देन 75-80% उन जा रिज़र्व सीटनि जा माण्हू असां चाहींदासीं त उहो वर्कर लॾे खां हुजे, उनजी जीअं डिस्ट्रिक्ट काउंसिल में बि नुमाइंदगी हुजे, उनजी म्यूनसिपल कमेटी में बि नुमाइंदगी हुजे। मिस साहब, तव्हां उन डिवीज़न जा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा प्रेसिडेंट आहियो जंहिंजो डिवीज़नल हेडक्वार्टर लाड़काणो आहे, ऐं लाड़काणो पीपल्स पार्टी जो सियासी काबो क़िबलो आहे। उन डिवीज़न जा तव्हां प्रेसिडेंट आहियो, तव्हां चओ था त तव्हांजी रिकमेंडेशन्स वेंदियूं आहिनि, पोइ यकीनन इहो गड़ी खेरे जे चेयरमैन, टाउन कमेटी जे चेयरमैन जे लाइ बि तव्हांजी रिकमेंडेशन वेंदी हूंदी? ज़ाहिर आहे कंहिंजे बि लाइ वेंदी हूंदी। उनमें सिर्फ़ु जीअं मां चयो हिकिड़ो बोर्ड आहे, उन जा लोकल MPs बि उनजो मेंबर हूंदो आहे, MNAs बि अगरि आहे पार्टी जो उहो सभिनीनि जो रिकमेंडेशन वठंदो। माना गड़ी खेरे में कोई बि उहो अहिड़ो माण्हू तव्हांखे नज़र नथो अचे हिकिड़ो ई ख़ानदान 2 3 5 20 सालनि खां वठी उहो चेयरमैन टाउन कमेटी थियनि था, हिकिड़ी ख़ानदान जा माण्हू? मूंखे ख़बर न आहे, मिट्री माइट्री ज़रूरु इन खां अॻे ग़ुलाम मोहम्मद शहलानी जो बि पुटु रहियो आहे, उन जो टाउन कमेटी जो चेयरमैन रहियो आहे मुंहिंजे ख़्याल में जी। ग़ुलाम मोहम्मद शहलानी जेको असांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो फाउंडर मेंबरनि मां हिकिड़ो आहे, जेको 70s में सेनेटर बि थियो, पार्टी जी वर्कर आहे, उन जो पुटु बि रहियो आहे। उनखां अलावा जेके ॿिया रहिया आहिनि, साॻियो ख़ानदान आहे न। ॾिसो, अगरि ख़ानदान में उनजो ख़ानदान शहलानी थियणु कसूर आहे त पोइ न, शहलानी थियणु कसूर न आहे। माना बाक़ी सॼी गड़ी खेरे में पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वाॻियल माण्हू कोई बि ॿियो अहल न आहे सवाइ इन ख़ानदान जे। अप्लाई कंदो उनखे कंसीडर कंदासीं, कोई सीट लाइ अप्लाई त करे अॻिते त वधी चए न असांखे बि टिकेट ॾियो बाबा, असां बि उमेदवार आहियूं। हाणे कोई ईंदो ई न, अप्लाई बि न कंदो त पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी छा कंदी? पार्टी पब्लिक जे राय खे अहमियत ॾींदी आहे? पार्टी माना पीपल्स पार्टी वटि इहो आहे पैरामीटर? पार्टीज़ जेके बि आहिनि पब्लिक राय खे न ॾींदी त पोइ फेल थी वेंदी, उनखे ॾियणी पवंदो आहे। पब्लिक राय खे ॾियणी पवंदी आहे, पार्टी पंहिंजी लॉयल्टी बि ॾिसंदी आहे। ईअं न खटे अचे, पब्लिक राय ते खटे अचे ऐं सुभाणे पोइ पार्टी चए त हाणे इस्तीफ़ा ॾे। तव्हांखे ख़बर आहे न असांजो जेको हितां जो MNA आहे इस्तीफ़ा न ॾिनी अथसि, त पोइ हितां जे MPA खे बि इस्तीफ़ा ॾियणु खपे न। उन छा कयो आहे? पीपल्स पार्टी वटि लोटो थी वियो, वरी पीपल्स पार्टी वटि मोटी वियो, कहिड़ी पार्टी छॾी अथई जंहिंमें न वियो आहे, उन खां पोइ बि पीपल्स पार्टी हुनखे खयो आहे, उहो हितां जे वोटनि ते चूंडियो आहे, उन पब्लिक खे छा डिलीवर कयो आहे? तव्हां डिविजनल सदर हो न, तव्हां पीपल्स पार्टी हो न। बिल्कुलु बिल्कुलु, मां उनजे लाइ इहो ई अर्ज़ु कंदुमि त
पब्लिक रिएक्शन ज़रूरु ईंदसि उनजे ख़िलाफ़ु अगरि ईअं थियो आहे त उहो पब्लिक लेट पब्लिक डिसाइड। ॾिस पीपल्स पार्टी को फ़ैसिलो न कयो आहे त असां उन खे ई टिकट ॾींदासीं, इहो कंहिं चयो आहे? मूंखे ॿुधाए कंहिं असांजे चेयरमैन साहिबु, असांजे को चेयरमैन साहिबु, असांजे अदी फरियाल साहिबु, असांजे निसार खोड़े साहिबु, असांजे मुराद अली शाह, असांजे डिवीज़न में कंहिं चयो आहे त असां टिकट इन खे ॾींदासीं? माना तव्हां इन ॻाल्हि सां एग्री आहियो त उन जेकाबाद जे माण्हुनि जे लाइ कुझु न करे सघियो आहे, उहो इन शइ जे लाइ पंहिंजो क्वालिफाई नथो करे त उनखे वरी बि पब्लिक जो नुमाइंदो पीपल्स पार्टी टिकट ॾे? ॾिस असां पार्टी जे अॻियों सॼी पोज़ीशन रखंदासीं त हीअ पोज़ीशन आहे, हिन जी हीअ सिचुएशन आहे, हिन वक़्तु उनजी हिते पंहिंजे कॉन्स्टिट्यूंसी में छा पब्लिक वटि केतिरी इज़त आहे, कीअं आहे, सॼी शयूं रखंदासीं। उनजे बावजूदि पार्टी टिकट ॾे थी त पोइ अवाम जी राय जो एतिराम न आहे? उहो त पोइ अवाम पंहिंजी राय पाण कंदी। अगरि ॾिस पाकिस्तान पीपल्स पार्टी, मां हिकिड़ो तनज़ीमी माण्हू आहियां, ॾिस मां पंहिंजे राय ॾियण ताणी बिल्कुलु फर्म राय ॾींदो आहियां, कोशिशि कंदो आहियां की अहिड़े माण्हू खे शइ न मिले जेको डिज़र्व नथो करे। बिल्कुलु पार्टी जी क़यादत जे अॻियों बिल्कुलु क्लियर मौक़िफ़ रखंदो आहियां त भई मुंहिंजो कमु आहे तव्हांखे ॿुधाइणु। तव्हां हिन ॻाल्हि मुंहिंजी सां एग्री आहियो त हुन माण्हुनि सां वेसागती कई आहे? इहो त माण्हू ॿुधाइनि, तव्हां ॿुधायो, मां एग्री हुजां न हुजनि सां फ़र्क़ु नथो पए। उहो अवाम जेकी राय ॾे, पर असां पार्टी जे अॻियां मौक़िफ़ रखंदासीं। पार्टी जंहिंखे टिकट ॾींदी, टिकट ॾियण खां पोइ इजाज़त खणणी पाबंद आहे। उहो पार्टी में ग़लति फ़ैसिला बि थींदा आहिनि। ईअं न आहे की पार्टी हर फ़ैसिलो जीअं मां चयो आहे त कैंडिडेट्स को PS1 ते पीपल्स पार्टी कहिड़ो सही फ़ैसिलो कयो आहे, कहिड़ो MPA सुठो ॾिनो असांखे हिते जेकाबाद जे लाइ? तव्हां हिकिड़े जो नालो खणो जेको तव्हां पीपल्स पार्टी सुठो MPA ॾिनो हिते। ॾिसो माना सदाईं हितों जे लाइ ग़लति फ़ैसिला कंदव छा? न, ॾिसो पीपल्स पार्टी फ़ैसिलो जॾहिं कंदी आहे कंहिं मां कंदी आहे, जेके माण्हू उनजे टिकट लाइ अप्लाई कंदा आहिनि, PS1 लाइ जेके माण्हू अप्लाई कंदा आहिनि, उन्हनि जे दरख़्वास्तनि खे ॾिसी फ़ैसिलो कंदी न। हाणे PS1 में जेके माण्हू अप्लाई कंदा आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी बोर्ड हिननि खे ॾिसंदी आहे। मां त 3 भेरा कंटिन्यूअस MNA रहियो आहियां, बल्कि चोथों भेरो बि। हाणे फ़ैसिला जेके मुख़्तलिफ़, ॾिसो पाकिस्तान पीपल्स पार्टी छा हिकिड़े माण्हू खे आज़मायो आहे? तव्हां ॾिसो 93 खां शुरू थियो, पाकिस्तान पीपल्स पार्टी तुंहिंजो MPA खे चेंज कंदो रहियो आहे। 93 में जॾहिं खां मां प्रैक्टिकल सियासत तजर्बा हितों 93 छा करे 93 में याकूब खान खोसे खे टिकट मिली पाकिस्तान पीपल्स पार्टी में, खटे वियो। मां जीअं चयो आहे, मां अगरि MNA जे कैंडिडेट हूंदुमि, अगरि पीपल्स पार्टी जे टिकट ते अप्लाई कंदुमि, ज़ाहिर आहे पार्टी जी मर्ज़ी आहे, मूंखे कंसीडर करे मां MPA ते बि अप्लाई कंदुमि, MNA ते बि अप्लाई कंदुमि, पार्टी जी मर्ज़ी आहे। अगरि मूंखे MNA ते टिकट मिले थी त ज़ाहिर आहे मूंखां इहो त पुछंदा त तोखे कहिड़ा MPAs खपनि, MNA खे पंहिंजे खे कमज़ोर त न कंदा। माना तव्हां पंहिंजी रिकमेंडेशन पब्लिक जी राय जे? मां पंहिंजी रिकमेंडेशन पब्लिक जी राय खे ॾिसंदुमि, पार्टी जे फ़ाइदे खे ॾिसंदुमि कि कहिड़ो कैंडिडेट पार्टी जे फ़ाइदेमंद थी सघंदो। मां उन कैंडिडेट खे इहो ॾिसंदुमि त उहो पार्टी जे MNA जे लाइ छा थो करे सघे, छा कि उनजे टिकट ॾियण सां इहे व्हील्स आहिनि न हिन जा MNA जा। MNA जॾहिं विढ़ंदो आहे त उनजे हेठों अगरि टे MPAs आहिनि हेठों, अगरि 3 MPAs अगरि तूं कमज़ोर ॾींदे त पोइ MNA त तव्हांजो वियो न। पर तव्हां पंहिंजी माना राय ज़रूरु रखंदव? कीअं न रखंदुमि। वॾी महिरबानी मीर एजाज़ हुसैन जखरानी साहिबु, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां समूरियूं ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं, फ़ैसिलो तव्हां पब्लिक जो। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।